आवा रईस ही हमरा वठी आयो हां हिन जो माल मुंहिंजी बनी में भेल कयो आहे सो हाणे त फ़ैसिले लाइ तव्हां वटि वठी आयोसांसि सो हिन खां मूंखे फ़ैसिलो वठी ॾियो इलाही नुक़सानु करे वियो माल हिन जो मूं हिनखे इलाही पहिरें बि मना कई आहे पर हीअ हिन ॻाल्हि खां सम्झे कोन हाणे न तव्हां माल काईंदोसांसि या ॿधाईंदोसांसि मूंखे हिन फ़ैसिलो वठी ॾे जी हा वा तव्हांजे माल हिन जो भेल कयो आहे हा हा हाँ सही थोरो घणो कई पर घणो तो कोन्हे बि कई कुझु कयो आहे माल था आहिनि छोकिरा नंढा ॿार आहे ईद जो मौसम सभु विया आहिनि भॼी नंढा ॿार छॾियासीं कुझु भेले थियो पर घणो त कोन्ह थियो हिनखे मूं चयो भाई घणो कोन्ह थियो थोरो थियो आहे पोइ तोसां वेंदी कंदासीं न चयो न ज़ोरी हलंदो सो वॾेरे वटि हलो ठीकु आहे वॾेरे वटि हल पोइ आयासीं तो वटि ठीकु आहे हाणे जेको फ़ैसिलो असांखे सम्झ में अचे उहो भले कयूं हा भले हो हा हा तव्हांजो फ़ैसिलो क़बूल आहे वाह तव्हांखे तव्हां इजाज़त ॾियो था फ़ैसिले जो असांखे जेको सम्झ में अचे जेको सम्झ में हा 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 वाह तव्हांखे इजाज़त आहे हा बा तव्हांखे इजाज़त हा अच्छा तव्हां ॿई धुरी हिन में मुतमइन आहियो हा बिल्कुलु मुतमइन अच्छा जेको फ़ैसिलो थिए उन में पोइ इनकार कोन कंदव न न हीअ हाणे टाइम अथव हा सोचे सम्झी वठो तव्हां सोचो जे तव्हां इनकार कंदो या न बीहंदो त पोइ तव्हांखे मयारी करे या हिन भाऊ खे मयारी करे पर तव्हांखे उन ॻाल्हि ते माना बीहणो हा आहे हा हा अच्छा उन लाइ बिल्कुलु असीं आया आहियूं अच्छा उन में तव्हां मुतमइन आहियो हा बिल्कुलु मुतमइन आहियूं अब तव्हां बि हा मुतमइन आहियो मुतमिन असां मुतमिन आहियूं अब हाणे तव्हांजो फ़ैसिलो कयूं था हा त माण्हू खून बख़्शे छॾींदा भले फ़तफ़ो कढां हा हा भले माण्हू खून बख़्शे छॾींदा आहिनि हीअ हिकु आहे भेल जी ॻाल्हि भेल का वॾी ॻाल्हि कान्हे ऐं आउं त चवां थो भाउर आहियो ॿई ॼणा का वॾी ॻाल्हि कान्हे वॾी ॻाल्हि कान्हे भेल जी ॻाल्हि आहे ऐं आउं चवां थो त इहो फ़ैसिले जेतिरी ॻाल्हि कान्हे जो तव्हां मूं वटि पहुता आहियो या मूं वटि आया आहियो इहो तव्हां पाण में ई ठही वञो आहे का वॾी ॻाल्हि कान्हे पर आउं हींअर बि इहो ई थो चवां मुंहिंजो फ़ैसिलो इहो ई थो रायो ॾे फ़तफ़ा इहो ई आउं कढां थो त ॿई धुरियूं भाउर आहियो ऐं प्यार मोहबत सां गुज़ारियो भेल जा थोरी ॻाल्हि ते माना ॾंदा कशी न कयो पाण में ऐं महिरबानी करे इहो पाण में हथ ॾेई भाउर थी ऐं गॾिजी कुर्ब में रहण जी कोशिशि कयो आईंदे लाइ हीअं न कजो ऐं कुर्ब मोहबत सां रहियो चलो तव्हांजो फ़ैसिलो अखियुनि ते सो चइजोसि त आइंदा नुक़सान न करे आइंदा न त पोइ वरी ॾुखियो थींदो न त आइंदा लाइ मना कयो बहरहाल तव्हां फ़ैसिलो कयो असांजे अखियुनि ते असांखे इनकार कोन्हे ठीकु आहे जी हा आउं चवांसि थो इनशाला वरी पर नंढा ॿार आहिनि हिकिड़ो माल सां थींदो आहे अॻिते पोइते ऐं वरी बि चवांसि थो तव्हांजे साम्हूं इनशाला कोशिशि कंदो ही बि अब वरी हिन जो जेको सो नुक़सान लाइ कोशिशि कजो महिरबानी कुर्ब कोशिशि कंदासीं इंशाल्लाह कोन थींदो भई थिए थोरो घणो थियो पोइ माफ़ी वठंदासीं न वरी कोशिशि इंशाल्लाह कजो न न इहो उहो त आहे न कोन कजो थींदो अलाह मालिका कोन थींदो माने ठीकु आहे हीअ असां हिकिड़ो पुराणे दौर जो हीअ फ़ैसिलो रायो ॾिनो आहे संगतनि खे त पुराणे दौर में हीअं फ़ैसिला थींदा हुआ इहो हिकिड़ो पुराणे दौर जो हाणे हिन खां वरी ॿियो पार्ट हिन जो नएं दौर हींअर अॼोके दौर जो माना इहो तव्हांखे पार्ट हिकिड़ो रिकॉर्ड करे ॾींदा अच्छा तव्हां ॿई धुरियूं माना खीर खंड थी विया आहियो हा माशाल्लाह तमामु ज़बरदस्त तमामु भलो थियो जो तव्हां साहिब खे मान ॾिनो जेकी माना फ़ैसिलो थी उनखे तव्हां लबेक कयो महिरबानी तव्हांजी तॾहिं ते आयो तव्हां ॿिन्हिनि जो ठाह थी वियो ज़बरदस्त तव्हांखे जस हुजे जेको मतिलबु तव्हां मान ॾिनो वॾनि खे ऐं आईंदा बि तव्हांखे गुज़ारिश कंदासीं त ॿई धुरी मतिलबु हिकिड़े पाड़े जा आहियो हिकिड़े इलाइक़े जा आहियो इंसान कमियूं कोताहियूं थींदियूं आहिनि अॼु हिन खां थियो सुभाणे तव्हांजे ॿार ऐसा हिन हमरा जे माल मुंहिंजे बनी में भेल कयो आहे ॿुधई बनी ईअं तबाही करे छॾियो हीअ हमरा तव्हांजो वेठो आहे हिनखे बि कल्ह मूं ॾेखारियो धाम मूं हिनखे ॾिनी सो हमरा ही मूंखे को सुर माना ॾेई कोन पियो इलाही वॾो नुक़सानु करे वियो हिन जो माल बनी इहो ईअं सत्यानाश करे विया हलिया सो हमरा खां मूंखे फ़ैसिलो वठी ॾे हमरा खे वठी आयो आहियां तव्हां वटि हमरा खे ॻाल्हाएसि मूंखे हिसाबु किताबु मुंहिंजो वठी ॾींदा न ॾिसूं था हमरा जेको सो काल्ह मूंसां ॻाल्हि कयो हिन मुंहिंजे हमरा बि हा त वाक़ई भेल थियो आहे ऐं नुक़सानु थियो आहे घणो नुक़सानु वॾो नुक़सानु थियो आहे वॾो नुक़सानु थियो आहे काल्ह हमरा मूंसां ॻाल्हि कयो आहे ऐं हाणे हमरा असां हल हल कयूं था ऐं पुछूंसि था पोइ जेको सो आहे तव्हांजो आख़िरी फ़तफ़ो कढंदासीं फ़ैसिले जो ऐं उन जे बारे में हल हल कयूंसि था अब तव्हांजे माल हिन जो भेल कयो आहे नुक़सानु कयो आहे हा साईं हिन जो माल भेल कयो आहे छोकिरा नंढा उन्हनि माल छॾे ॾिनो आहे भेल काफ़ी थियो आहे हिन जो हा हा
थोरो थियो घणो त कोन्हे थियो पर थोरो कुझु थियो आहे। अच्छा हा घणो त कोन्हे पर जे थियो आहे घणो चुना त घणो त कोन्हे थोरो थियो आहे। अब हाणे मुंहिंजो कल्ह हमरा पंहिंजो उते हो उहो ॾिसी आयो ऐं उन मूंसां ॻाल्हि कयो आहे ऐं पाण वटि ई रूबरू वेठो आहे इन खां पुछंदासूं त छा थियो आहे भेल छा न थियो आहे केतिरो थियो आहे ऐं साम्हूं वेठो आहे इन खां पुछंदासूं त घणो भेल थियो आहे। अब तव्हां ॿुधायो छा हिन जो केतिरो भेल थियो आहे? जी साहिबु बिल्कुलु कल्ह मुंहिंजो हेॾांहुं वञणु थियो भाऊ वारनि मूंखे पंहिंजो नुक़सानु ॾेखारियो ऐं मूं तव्हां सां बि ॻाल्हि कई पर इलाही नुक़सानु थियो छो जो हींअर महांगाई जो दौरु आहे फसलुनि में वॾा ख़र्च आहिनि वॾा ख़र्च आहिनि उहो घंटे टोड़ आहिनि महांगाई आहे उन हिसाब सां काफ़ी नुक़सानु थियो आहे ऐं भाऊ खे असां झलियो बि आहे ऐं पहिरें बि 2-3 चकर हिन जो नुक़सानु कई उहो बर्दाश्त कयो अथसि पर इलाही नुक़सानु थियल आहे मतिलबु उन जो वॾो ज़ालो थींदो वधीक तव्हां पाण ॾिसो त तव्हां हींअर पाण तव्हां वीडियो ॾिठो आहे त ॾाची रुॻो ऐं ॿने खां हिकिड़ो पेर टिपायईं उनजो पेर उहो ख़तमु थियो आहे टंग वढिजी वई जेकॾहिं 2 टंगूं उन जा टिपाइनि ॿने खां टिपाया त 2 टंगूं ख़तमु तमामु हींअर भेल ते एतिरी माना सख़्ती आहे महांगाई आहे न बाबा महांगाई जो दौरु लॻो पियो आहे ऐं भेल ते अॼुकल्ह एतिरी सख़्ती आहे तव्हां सभिनी वीडियो ॾिठो आहे वायरल थी चुको आहे ऐं उन में असां हाणे इन जेको फ़सुल जो माना ख़र्चु अंदाज़ो हिकिड़ो हिसाब किताब रखूं था त उन जो फ़ैसिलो रखी ऐं आख़िरी फ़तफ़ो कढंदासूं उन में बाबा तव्हां मुतमइन आहियो? हा साईं मुतमइन आहियो पर भर भेल घणो न थियो थोरो थियो घणो कोन थियो बराबरि पर जेको 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 असांखे सम्झ में अचे ऐं उहो जेको असांखे सम्झ में अचे उहो जेको असां चऊं उहो तव्हां ॾंड चटी जेको तव्हां ते रखंदासूं उहो तव्हां ॾींदव? हा ॾींदासूं इन पर रिआयत सां रखिजो न तव्हां उहो ॾंड ॾींदव न? मिसकीन आहियूं ग़रीब आहियूं। अब तव्हांखे जेको सो ऐं जेको फ़ैसिलो कयां फ़तफ़ो कढां तव्हांखे क़बूल आहे मंज़ूर आहे? हा हा मूंखे क़बूल आहे बिल्कुलु भले जेको तव्हांजी मर्ज़ी। अब असां रखूं था तव्हां ते 3 लख रुपया ॾंड ऐं जेको सो हिन जो नुक़सानु थियो आहे उनजो 3 लख रुपया ॾंड रखूं था। अब तोखे क़बूल आहे? हा वाह बसि तव्हां अब तव्हांखे क़बूल आहे इहो ॾंड साईं ॾींदव? मां ग़रीब आहियां मिसकिन आहियां 3 लख रुपया जेको माल पियो उहो ई कोन थो करे मां ग़रीब केॾां वञा पोइ बि रिआयत कयो 3 लख वॾा न बाबा हाणे रिआयत वधीक धणी कंदो बाक़ी मुंहिंजो फ़ैसिलो इहो आहे वधीक धणी तव्हां सां रिआयत करे या न बि करे चओ धणीअ खे रिआयत करे 3 लख वॾा न 3 लख हाणे तोखे त टेके छॾियुमि हा हाणे अथई भारत 75 जो बि छो जो मूं ॾिठो वोटर आहे पंहिंजो पार्टीअ जो ऐं मुंहिंजो हा पुराणो पार्टीअ जो ऐं यको तोखे छॾियोसि हाणे टेके ऐं हाणे भारत अथई कुझु तोखे 2 टे रुपया ॾींदासूं न 2 टे रुपया न हा ख़्यालु करिणो अथई न त वरी को अहिड़ो फ़ैसिलो आयो अथई त पोइ जेको सो वेंदे लाही में तिरकी वेंदे न न न न तोखे राज़ी करे छॾियो हा टेंशन ई न वठ हा 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 वधीक हाणे वरी असांजे अमरा साहब हुन सां बि हलावाल कजां। हा भाऊ हे जेको फ़ैसिलो थियो तव्हांखे सॼी ख़बर आहे असुल त आउं त आयल बि कोन हुउसि ॿनी ॾींहं बहरहाल मूंखे ॿियनि अमरान कुझु ॿुधायो मिड़ी हुते माल पेर ॾिना ॿियो तुंहिंजो एतिरो नुक़सानु छा तबाही करे हा न मूं ॿुधो आहे त पेर ॾिनमि तुंहिंजे बदिरां घणो कुझु ॻाल्हायो आहे इन में कुझु राज़ी कंदुसि हा ख़बर न त असां कोन मिटी खाऊं तोखे बि नॉर्मल राज़ी करे छॾिबो रईसी बि खणी वियो न रईस जो तॾो आहे उन तुंहिंजो कमु करायो रईस बि चयो मूंखे माना ईअं गंज माल खपे हा जी रईस पाण हले हा उते हली ॾिसे हा त पोइ त तुंहिंजो हड़ी वञे हा हा ईअं भाई हाणे रईस खे 2 टे रुपया ॾियणा बसि तव्हांखे राज़ी कंदुसि मिड़ी तोखे पारत आहे हा यार असां बचड़े वाले आहियूं ख़बर अथई पोइ कुझु मिड़ी वंड कराइजां हा वंड तोखे थी वेंदो टेंशन न वठ न तोखे कराईंदुसि वंड हा हिक में उमेदूं आहिनि अॻियां पोयां वरी थींदो आहे केॾी महिल हा हा न तोखे थी वेंदो कमु थींदो हा टेंशन न वठ त कमु थी वेंदो हाणे रुॻो ॾेई 15 ॾींहं रईस वठो टाइम ॾेई छॾे ॾिनो त हुनखे चयो सुभाणे पैसा रसाए वञा त पोइ थी वञे न कमु हा राति रसाए वञा पर रईस बि कुझु मिड़ी ख़बर अथई न
ठाहिण जे हिसाब सां कुझु हुनखे बि ॾिनी रसी ढिघो करे त कुझु हू बि सेटिंग करे किथां हथु करे भला कुझु हथु पेर हणी माल मथो खपाए। हाँ चलो जेको बि थियो बहितर थियो, न तूं टेंशन वठि, तोखे मिली वेंदो। आईंदा वापार अथव, असां अहिड़ा फ़ैसिला वैसिला मिली न न इनशाला तव्हांजा पंहिंजा माण्हू आहियूं, ख़बर अथई इहो रुॻो असांजो वथे ई पार त ॿियो हाणे असां घणनि माण्हुनि खे ॾिया इहो बेफ़िक्र थी। न न न टेंशन न वठि, इहो थी वियो। अब असां इहो फ़ैसिलो कयो आहे, मुंहिंजो ख़ुदि हमरा बि ॾिसी आयो, भेल बि ॾिसी आहे, वधीक उन खां पुछूं पिया त इहो ॾंड मूं जाइज़ रखियो आहे या ग़लति रखियो आहे, वधीक उन खां पुछूं था। हाँ तमामु तव्हां सुठो फ़ैसिलो कयो आहे, तव्हां ज़बरदस्त कयो आहे। बहरहाल नुक़सान त इलाही थियो आहे, पर तव्हां हमरा जी हैसियत ॾिसी उन मुताबिक़ जेको रखियो आहे ॿई धुरियुनि में ठाह करण जे हिसाब सां तमामु ज़बरदस्त फ़ैसिलो थियो। छो जो नुक़सान जे ॾिसिजे त नुक़सान इलाही आहे। बहरहाल उन हिसाब खे बहरहाल हमराहनि जी ठाह करण जे मद्देनज़र रखंदे तव्हां तमामु ज़बरदस्त फ़ैसिलो कयो। उमेद त ॿई धुरियूं इन में राज़ी थींदा ऐं खीर खंड थी तव्हांजे फ़ैसिले ऐं फ़तवे खे लबेक चई राज़ी थींदा इंशाअल्लाह। असां इहो फ़ैसिलो कयो आहे, हाणे वधीक तव्हां ॿई भाउर थी ऐं हिक ॿिए खे हथु ॾियो ऐं जेको सो भाकुर विझो ऐं हिक ॿिए जा ॾंड चटियूं ॾेई वरी आईंदे लाइ इहो जेको नुक़सानु न कजो हिक ॿिए जो। ऐं उन में जेको सो तव्हांखे इहो 3 लख रुपया जेको सो 15 ॾींहंनि में ॾियणा पवंदा। अॼु कहिड़ो ॾींहुं आहे? काई तारीख़ आहे? 15 अॼु आहे 19 तारीख़। हाँ 15 ॾींहं तव्हांखे मोहलत आहे। ठीकु आहे, जॾहिं खां पोइ खपाईंदासूं ॾींदासूं हाज़ुर। ठीकु आहे, असांजे हिन वीडियो खे सब्सक्राइब शेयर कजो दोस्तो, जीअं त अॼोके ऐं पुराणे दौर जो तव्हांखे फ़ैसिलो करे ॾेखारियोसीं। ही दोस्तों ही हिकु सम्झाणी हुई ऐं रियल न हुयो, न हिकु सम्झाणी हुई रियल न हुयो। ऐं यानी कि पुराणे दौर में फ़ैसिला कीअं थींदा, माण्हू पाण में कीअं ठहंदा, ऐं अॼु के दौर जा फ़ैसिला वरी अहिड़े नमूने जा थींदा आहिनि, नुक़सानु केॾो बि थिए पर यानी कि कंहिं ग़रीब ते नाहक ॾंड रखण या इहो हिकु सम्झाणी हुई, ईअं न करणु खपे। ऐं हक़ीक़ी न हिनखे रियल न वठिजो। थैंक यू, सलामत रहो।